फिल कमाल ला शरीक लहू वला नज़ीर लहू वला मुशीर लहू वला मिसल लहू वला मिसाल लहू वला मुकाज़िम लहू वला मुदानी लहू वला मुकाज़िम लहू वला मुनाज़िर लहू वला जलद बलद वलद जसद रुसव जुज़ वहुज़ मनुज़ वला जज़ब वस्फ़ाई बका बबैत खस्मला ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له من يشرك في ذاته وصفاته وعاداته وآياته أو يتبرك بغيره من نبي وولي وتقي ونقي ونسيم وحسين وجميل وصغير وكبير فعليه الخسران والوبال ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعذارة والهداية والحكاية والعناية فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل متاع الدنيا قليل والآخرة خير لمن اتقى ولا تظلمون فتيلا وقال الله تعالى في مقام آخر إنما الحياة الدنيا لعب وله وللدار الآخرة خير للذين اتقوا أفلا تعقلون وقال الله تعالى في مقام آخر ألا بذكر الله تطمئن القلوب وقال النبي صلى الله عليه وسلم الدنيا سجن المؤمن وجنة الكافر أو كما قال النبي صلى الله عليه وسلم الدنيا دار العمل والآخرة دار الجزاء آمنت بالله صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सभई आशिक रसूल साहब अहल बैत जा गुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस अञा बरकत वारी थी اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وسلم تسليما دائما أبدا أبدا ख्वाब गफलत में सोए हुए मोमिनों ऐशो इशरत बढ़ाने से क्या फायदा ख्वाब गफलत में सोए हुए मोमिनों ऐशो इशरत बढ़ाने से क्या फायदा आंखें खोलो उठो याद रब को करो आंखें खोलो उठो याद रब को करो उम्र यूं ही गवाने से क्या फायदा अपने रब को जवानी में भूला है तू और ताकत के बोते पे फूला है तू अपने रब को जवानी में भूला है तू
ताकत के पोते पे फूला है तू, जब जवानी ढलेगी तो पछताएगा, जब जवानी ढलेगी तो पछताएगा। ऐसे रोने रुलाने से क्या फायदा, ऐसे रोने रुलाने से क्या फायदा। आंख खोलो उठो याद रब को करो, उम्र यूं ही गंवाने से क्या फायदा। अल्हम्दुलिल्लाह अज 3 जनवरी सन 2021 आचर जी शाम गोठ मज़ारी खान कोलाची में पीर बगदादी जे बरसां बिरादर में मोहतरम मुझो प्यारो साथी मोहतरम जनाब भाऊ अमानुल्लाह कोलाची साहब, भाऊ वली मोहम्मद, भाऊ अब्दुल्ला कोलाची साहब, जंहिंजे बार बार राब्ते सां डेरा मुराद जमाली बलोचिस्तान को लंबो चौड़ो सफ़र कराए। अल्लाह सही मूंखे तव्हांजे हिन प्रोग्राम में सालियाना शिरकत जो मौक़ो भी नसीब करायो। ऐं हर साल जीअं आख़िरी दुआ मुंहिंजी थींदी आहे, अल्लाह सही को लख लख एहसान जे रब बलोचिस्तान को सफ़र कराए तव्हांजे जलसे में पहुचायो। वरी रात किथे अॻिते प्रोग्राम मां सफ़र करिणो आहे, सुबुह को वठी करे तव्हां आलिमनि जा दीदार कया, अल्लाह जो क़ुरान ॿुधो अथव। शाम जो टाइम मां आख़िरी बयान आहे दुआ बुखारी सैयद जी आहे। मां दुआ कयां तव्हां जमात साथ ॾिनो आहे, इंशाअल्लाह जॾहिं दुआ जा हथ खणंदासीं आमीन मलाइक कंदा क़बूल असांजी दुआ अर्शन ते रब्बुल आलमीन कंदा। आमीन। फोटो घुराओ न। अॼु तव्हां घोटकी वारो पंहिंजी दिहाड़ी ॼण अल्लाह जे क़ुरान खे ॾिनी आहे, पंहिंजा कम कार छॾे, घर छॾे, ओताकूं छॾे, यारनि जूं महफ़िलियूं छॾे, दुकान वापार छॾे, अॼु सॼो ॾींहुं अल्लाह जे क़ुरान खे ॾिनो अथव। मज़ूर खे मज़ूरी बि आख़िर में मिलंदी आहे। शाम जो टाइम मां दुआ जा हथ खणंदासीं त अल्लाह तव्हांखे क़ुरान जी मज़ूरी ॾींदो। मां सलाम थो कयां हिन भाऊ अमानुल्लाह खे, जंहिंजो 2-3 ॾींहं अॻु में हाफ़िज़ महमूद भाउ वफ़ात करे वियो। कल्ह तॾहिं मूं फ़ारिग़ थियो, मूं चयोमांसि त तव्हांजी मजबूरी आहे, जलसो कैंसिल कयो, पर हिन नौजवान चयो साईं भली अधो असांजो अल्लाह खे प्यारो थी वियो, पर क़ुरान जो जलसो वरी बि थींदो इंशाअल्लाह। अॼु सभिनी आलिमनि जे क़ुरान जो सवाबु हाफ़िज़ महमूद जी क़बर ते बि अल्लाह मींहुं वसाए थो। मां दुआ थो कयां सभिनी ॻोठ वारनि आयल जमात जे वॾनि जी मरहूमनि जी क़बर ते ख़ुदा रहमत जो मींहुं वसाए। आमीन जो ॾाढो। मां बि अॼु रब साईं जे कलाम क़ुरान मजीद मां 2-3 आयतूं आख़िरत जे मुतालिक़ पढ़ियूं आहिनि। दुआ आहे त अल्लाह साईं तव्हां असांजी आख़िरत चङी करे। आमीन तो चओ ॾाढा। ये जवानी, ही हुस्न, ही माल, ही मिल्कत, ही पैसो, ये सब कुछ आर्जी आ। अल्लाह जेको कुछ ॾिनो आहे इहो सभु अमानत आहे। दाइमी ज़िंदगी अथव आख़िरत वारी, फ़ानी ज़िंदगी अथव दुनिया वारी। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अद्दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफ़िर। फरमाए दुनिया काफ़िर जे लाइ, जन्नत ए मोमिन जे लाइ कैद खानो आहे। जीअं जेल में कैदीअ खे SP साहब जो, DSP साहब जो, मुंशी साहब जो, जमादार साहब जो हुकुम मञणो पवंदो, असां बि दुनिया जे कैद खाने में आहियूं, असांखे बि अल्लाह जे रसूल जो हुकुम मञणो पवंदो। कैदी जॾहिं आज़ाद थींदो आहे त उन कैदीअ खे गुल पाराइबा, इस्तक़बाल करे उनखे वठी अचबो आहे। इंशाअल्लाह असां तव्हां दुनिया जी ज़िंदगी मां आज़ाद थियूं त अल्लाह जा मलाइक असांखे असांजे रूह खे जन्नत जे सावन कपिड़नि में ख़ुशबू हणी खणी जन्नत में पहुचाईंदा। पर जॾहिं ज़िंदगी गुज़ारियो न अल्लाह जे रसूल ते। मां कुछ वाक़िया तव्हांखे ॿुधायां थो, जिन दुनिया में मस्ती कई, वॾाई कयूं, पैसे ते नाज़ कयूं, हुकूमत ते नाज़ कयूं, पर उन्हनि जो ख़ात्मो पुछाड़ी ॾाढी ख़राब थी।
हाँ दुआ क्यों तो अल्लाह ताला आखिरत चंगी करे आमीन तो जो गाना अल्लाह से पंहिंजे कलाम कुरान मजीद में फरमायो हिकिड़ो ज़ालिम हुयो जेको पाण खे ख़ुदा सॾाईंदो हो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुक़ाबले में थी बीठो जंहिंजो नालो फिरौन छा चवंदो अना रब्बुकुमुल आला नऊज़ बिल्लाह चवंदो मां वॾे में वॾो ख़ुदा आहियां युक़तिलून अब्नाअकुम व यस्तहयून निसाअकुम कुरान तो फरमाए एडो ज़ालिम जो मूसा अलैहिस्सलाम जे दौर में 70,000 मासूम जीअरा ॿार कोहाए छॾे युज़ब्बिहून अब्नाअकुम व यस्तहयून निसाअकुम अमड़ वेचारी पंहिंजे पेट में 9 महीना सूर खाए अमड़ के मासूम गुलन जड़ो सोनो बार जमे अना अमड़ जो होश भी न अचे त फिरौन जा फौजी ज़ालिम पहुची वेंदा उन मासूम बार जी सिसी धड़को धार कंदा हा अमड़ जो होश में अचे त बच्चे जी मुंडी जुदाए धड़ जुदाए एडो वडो ज़ालिम 70,000 जीरा मासूम बार को आई चौदह उनके भोपन चयो हिकिड़ो ॿार ॼमंदो जेको फिरौन तुंहिंजो बादशाही तख़्तो ऊंधो कंदो ऐलान कई त मुंहिंजी रैयत में कोई भी पुट ज़िंदा न थींदो जेको ॿार ॼमंदो सभिनी खे मारींदो मुंहिंजो दुश्मन आहे न्याणी ॼमे त ज़िंदा छॾे पुट ॼमे त क़त्ल कराए अल्लाह से फरमायो ज़ालिम तू भी तू आ पर मां भी रब आहियां ॾाढी ज़ात मां अल्लाह जी आहे सुपर पावर मां अल्लाह आहियां ज़ालिम हज़ारे ॿार को आया थी पर मां हिकिड़ो ॿार रब पैदा थो कयां नालो मूसा अलैहिस्सलाम रखंदो मां फिरौन तुंहिंजे घर जे ख़र्च मो पाले ॾेखारींदो मां अब पाले न पाले सता ॻाल्हि ॾाढी ज़ात कंदी आहे वतुइज़्ज़ु मन तशा वतुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाह जी ताकत सब को मथे या रब केरा अच तो कुरान पढ़ा तो को रहमत जो मी वसे चे तो हु अल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु आलिमुल गैब वश्शहादा हुवर रहमानुर रहीम जेके कुरान वणे बैत मथे करे जो सुभान अल्लाह हिन सुभान अल्लाह अञा जमात वेठी आहे मां पोइ जामानी खां पोइ जमात हली वई हूंदी पर ख़ल्क़ वेठी हो अल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु अल मलिकुल कुद्दूसुस सलाम अस्सलामुल मोमिनुल मुहैमिनुल अज़ीजुल जब्बार अमानुल्लाह जे पियो साईं सैयद कुरान पढ़ जाए तो रहमत जो मी वसे अल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु अल मलिकुल कुद्दूसुस सलामुल मोमिनुल मुहैमिनुल अज़ीजुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युश्रिकून तो हुव अल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्द व हुवल अज़ीजुल हकीम पाण के अल्लाह तो सदाए पर फिरौन जे बंगले में हिकिड़ी नौकराणी आहे जेका बुहारी ॾींदी आहे फिरौन जी धीअ खे सिंगार पई कराए वारनि खे फणी पई ॾे अम्मा जे हथ मां फणी किरी पई ज़मीन तो फणी खई अम्मा चए थी बिस्मिल्लाह छा चई ॾाढा ॻाल्हायो छा चई बिस्मिल्लाह त फिरौन जी धीअ चयो अम्मा बिस्मिल्लाह कंहिंजो नालो आहे नौकराणी फिरौन जी धीअ खे चवे थी बिस्मिल्लाह उन रब जो नालो आहे जेको तुंहिंजो बि रब आहे मुंहिंजो बि रब आहे तुंहिंजे अबे फिरौन जो बि रब आहे अम्मा बाबा त चवंदो आहे
अन रब्बुकुमुल आला चे न अबे के वञी सलाम दे तुझे अबे को मथे बी सरकार आ जेका वहदहु ला शरीक lahu दिया वञी पंहिंजे पीउ खे शिकायत कई अब्बा तुझी कहिड़ी इज़त आहे तोखे त घर जी टके जी नौकराणी बि नथी वञे जेका बंगले में बुहारी ॾींदी आहे उहा बि चए थी मुंहिंजो रब मूसा व हारून जेको मूसा जो बि रब आहे त हारून जो बि रब आहे मां उन खे मञींदी आहियां फिरौन कावड़जी वियो चई न पकड़े जो नौकराणी खे फौजी पकड़े आया हेॾे फिरौन जे साम्हूं बीठी आहे ज़ालिम जे साम्हूं अबा ग़रीब जे आॾो हक़ चवणु सवलो आहे पर के वॾेरे के भोतान के भोतार के खान के सरदार के ज़ालिम जे आॾो मुंहं ते हक़ चवणु इहो वॾे में वॾो जिहाद आहे मां नथो चवां मिठे नाले वारे नबी फरमायो अफज़लुल जिहाद कलिमतु हक़्क़िन इंद सुल्तानिन जाइर नबी से फरमा वॾे में वॾो जिहाद इहो आहे जो माण्हू ज़ालिम खे मुंहं ते हक़ चवे वाह अम्मा तुंहिंजी ग़ैरत खे सलाम फिरौन तो चएसि माई कंहिंखे मञींदी आहे चए अकेले अलाह खे मञींदी आहे चए मूंखे सजदा कर चए आऊं ठो तोखे सजदा कर गरीब सां हर को ॻाल्हाए वॾेरे ते को ॻाल्हाए गरीब खे ईअं था मारे छो थो मारे ते मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई थी वियो ऐं वॾेरे ते त ब्लड प्रेशर चढ़े ई नथो वॾेरे खे बि करी मार त ॾिसां तुंहिंजो ब्लड प्रेशर चढ़े थो या लहे थो गरीब ते हर कंहिंजो ब्लड प्रेशर थिए थो अल्लाह अम्मा चए थी फिरौन आऊं ठो थी न मञींदीसांइ मारींदो माए लाश जा गपा गपा कंदो माए टुकड़ा टुकड़ा कंदो माए बीबी साइण चए थी नौकराणी चए थी फिरौन पघार तोखो वठंदी आहियां तुंहिंजे बंगले में मज़ूरी कंदी आहियां ख़िदमत कंदी आहियां मानी खाईंदी आहियां रहंदी आहियां पर मानी बंदि करे बि ख़ैर आहे मुंहिंजो अलाह मूंखे खाराईंदो अल्लज़ी हुव युतइमनी व यस्क़ीन खाराईंदो बि उहो आहे त पीआरींदो बि उहो आहे मिठा पानी केरु पीआरींदो आहे अफ़राइतुमुल माअ अल्लज़ी तशरबून अरे अल्लाह कुरान में चैलेंज कई आहे कुल अरअयतुम इन अस्बह माउकुम गौरा रब तो जेकरे घोटकी वारो माता जे जर के पानी के कोड़ो करे छॾियां फमय्यातिकुम बिमाइ मईन ओ केरा माला हो सवा जेको ताजो कोड़ो पानी मिठो करे ॾेखारे आहे के ताकत जर के कोड़ो करे त केर मिठो करे अल्लाह को सवा ॿिए कंहिंखे बि ताक़त न आहे अल्लाह फिरौन पघार न ॾे त न ॾे मज़ूरीअ मां कढ त कढ नौकराणी तुंहिंजी आहे पर बानी त अल्लाह जी आहे भाई मारींदो मां लाश जा टुकड़ा कंदो मां ते भली मार लाश जा गबा गबा कर फिरौन त बि मुंहिंजे गोश्त जे लाश जे टुकड़नि मां गोश्त जी बूटी बूटीअ मां आवाज़ ईंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह फिरौन तो चे माई औलाद थी चे मुझे रब मूंखे ॿ पुट ॾिना औलाद केर ॾींदो आहे हथ मथे करे ॿुधा मां नथो चवां क़ुरान तो चे यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा रब तो चे मुंहिंजी मर्ज़ी आहे व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर कंहिंखे पुटनि जा पुट ॾियां कंहिंखे न्याणियुनि जूं न्याणियूं ॾियां ऐं युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे पुट बि ॾियां त कंहिंखे न्याणियूं बि ॾियां व यजअलु मन यशाउ अक़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे सालनि जा साल सिकायां औलाद जो मालिक मां अल्लाह जेके ॾियां फिरौन खे कावड़ाई चे जल्दी को बाहि ॿारियो तेल जी कढ़ाई सख़्तु गरम कयो हिन नौकराणीअ जा बच्चा खणी अचो त जीअरा बाहि में विझो हेॾे माउ खे पंहिंजा बच्चा प्यारा न हूंदा आहिनि माउ खे अमल जे अखियुनि जे साम्हूं जो ज़ालिम फिरौन बच्चा तो बाहि में विझे पोइ बि न अम्मा जी तौहीद खे सलाम हूंदो फिरौन तो चे माई 4 सालनि जो मासूम ॿार थी बाहि में विझाए तो मूंखे रब मञो चे न मञींदी माए मुंहिंजो रब अल्लाह 4 सालनि जो बच्चो तेल जी कढ़ाईअ में कोयलो थी वियो पकोड़ो बणिजी वियो
शुक्र करो घोटकी वारा घर वेठे कलमो मिलियो थी मुफ्त में कलमो मिलियो थी आदतपुर वारो सोलंगी साहिबो कोलाची साहिबो बेन जातिन वारो शुक्र कयो घर वेठे मुफ्त में कलमो मिलियो आहे और नजर करके दी सकती या बच्चो सड़ी वियो मां जे आडो वरी खीर पिया कुबार खसे चेस्तो इयो भी बाह में विझंदो मां के रब मन चेस्ती भली मुझे बच्चे के बाह में साण न मनी दी मां मुझो रब हुआ जेको मूसा हारून जो रब आ भाई भी का पक्की वाह बेणी मोए दाणी ईमान वारी पक्की जरे खीर पिया कुबार बाह में विधो अल्लाह जी रहमत के जोश आयो अब खीर पिया कुबार ॻाल्हाईंदो नथा ॻाल्हायो जल्दी ॻाल्हायो खीर पिया कुबार कॾहिं ॻाल्हाईंदो पर जे हुकुम अल्लाह जो अचे त पोइ देर नाहे इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून अल्लाह सही बाय के चयो बाय पंहिंजा पर्दा खणाए रब मासूम मार खे चयो पींघे मो ॻाल्हाए ओ बाहि मो ॻाल्हाए जीअं होॾे रब ईसा नबीअ खे चयो हो पींघे मो ॻाल्हाए मरियम बि त खणी आई न मरियम छा पई चए फहमलतो अल्लाह अल्लाह फहमलतो अम्मा मरियम जॾहिं ॿार खणी आई ॾाढो परेशान हुई सब पिया चवनि फअतत बिही क़ौमहा तहमिलु क़ालू या मरियम लक़द जीत शय्यन फरिया या उख़्त हारून मा कान अबूक इम्रा सऊअ व मा कानत उम्मुक बग़िया ओ मरियम बिना मुड़स जे काॾो पुटु आंदो थी तुंहिंजो पीउ त अहिड़ो कोन हो मरियम तुंहिंजो भाउ त अहिड़ो कोन हो तुंहिंजी अम्मा पाक तूं काॾो हे ॿारु आंदो थी जो शादी बि न कई थी अम्मा मरियम छा कयो फअशारत इलैहि पुट ॾे इशारो कयईं क़ौम खे अञा का वणाई क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महदि सबिया मरियम चरी थी या छा पींघे वारो ॿारु कीअं ॻाल्हाईंदो पर जो हुकुम कंहिंजो अल्लाह जो ईसा नबीअ पींघे में 3 मिंटनि जो वाइस कयो अहिड़ी तकीर कई ईसा नबीअ पींघे में बचपन में जो अल्लाह उहा तकीर मिठे मोहम्मद पाक जे क़ुरान में 16 सिपारे में लिखाए छॾी छाचे क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया वजअलनी मुबारकन ऐनमा कुन्तु वऔसानी बिस्सलाति वज़्ज़काति मा दुमतु हय्या बाबा नमाज एडी जरूरी है जो ईसा नबी पींघे में भी नमाज जी पारत कई है पढ़ंदो न इंशाअल्लाह पंहिंजे वक़्त फिरौन ज़ालिम उन मासूम बे बार के बाह में वेठो बार बाह में ॻाल्हायो अम्मा मता ईमान ते कच्ची थी अम्मा ज़ाहिर में फिरौन जी बाह थी अल्लाह जो कसम अंदर अची ॾिस जन्नत जो बाग थी फिरौन ॾिठो त ॿ पुट सड़ी वियसि हाणे माईअ जो वारो आहे चई माई नौकिराणी मूंखे मञी थिए कन हाणे तोखे बि बाह में विझां ॿई आऊंठा ॾेखारे चई अॻ में शक करे हा ज़ालिम हाणे अल्लाह अखियुनि सां जन्नत ॾेखारी हाणे त पक सम्झ न मंदी मैं चे विझोसि हिनखे बाह में अम्मा के बाह में विझनि था फिरौन तो जे बी माई तूं मुंहिंजी 20 साल बंगले में ख़िदमत कई आहे नौकिराणी आहे मरण भोग में का वसियत थी त कर त मां फिरौन तुंहिंजी वसियत पूरी कयां चे ज़ालिम मुंहिंजी ॿी का वसियत न आहे मां बि बाह में सड़ी वञा तौहीद ते क़ुर्बान थिया मुंहिंजे लाश जा हॾड़ा मुंहिंजे मासूम बच्चनि जे लाश जा हॾड़ा कफन में हिकिड़ी जाइ ते गॾु करे मुंहिंजी क़बर हिकु ठाहींजांइ क़यामत जो ॾींहुं थींदो क़बर खुलंदी मां पंहिंजा मासूम गुल खणी ईंदुमि अल्लाह जे आॾो बीहंदुमि रब चवंदो अम्मा छा खणी आई आहे हिसाब किताब ॾे अम्मा चए थी मां अल्लाह खे चवंदुमि मुंहिंजा रब मुंहिंजो कोई नेकी कोन हुई मुंहिंजी हीअ नेकी वॾी आहे जो मां तुंहिंजे नाले तो तौहीद तो बचन समेत कुर्बान थी या तौहीद वारी अम्मा लाश सड़ी वियो बच्चा सड़ी विया इन्हनि जे जिस्म मां अहिड़ी ख़ुशबू पई अचे जो मेराज जी राति मिठो मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जन्नत में वञे पियो अल्लाह जिब्रील खे चयो जिब्रील जेका माई बाह में सड़ी बच्चन समेत उनजी क़बर मां ख़ुशबू खणी आहे त मां मिठे मोहम्मद जो जन्नत में इस्तक़बाल कयां इन वाक़े के हज़ारे साल गुज़री विया पर पोइ बि तौहीद जो ख़ुशबू हले पई इतो मालूम थियो त मुशरिक मरी वेंदो त हुनजे लाश मां शिरक जी धप ईंदी मुहिद मरंदो त हुनजे लाश मां तौहीद जी ख़ुशबू ईंदी चओ सुभान अल्लाह
हाणे जॾहिं फिरौन जो वक़्तु पूरो थो थिए ज़ालिम कटा मूसा नबी जे जमात हेॾो मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी जमात खे वठी दरियाह जो 12 रस्ता ठही विया दरियाह मां 12 रस्ता कीअं ठाहिया हथ मथे करे ॿुधाए अल्लाह जमात रस्तो पार करे वई हेॾो काफ़िर बि पहुतो फिरौन लश्कर समेत रस्तो खाली आहे घोड़ा लाथो विच दरिया में पहुता त रब पाणीअ खे हुकुम ॾिनो पानी पानी सां मिली वियो फिरौन गोता पियो खाए गरक पियो थिए रड़ियूं करे चइबो मूसा मूंखे माफ़ी ॾे मूसा मूंखे बचाए हाणे बचाए कौम समेत बुढ़े तो रड़ियूं तो करे मूसा नबी अञा बदवा तो करे या अल्लाह अञा गरक करेस अञा बोड़ेस जॾहिं फिरौन सफ़ा पानी में बुढ़ी तबाह थी वियो अॼु ताईं अल्लाह साईं फिरौन जो लाश क़बर खां ॿाहिरि मिस्र जे अजायब खाने में पियो आहे रब ईअं शो कयई चए दुनिया खे सबक़ ॾियां मता पाण खे जेको अल्लाह सॾाए उनजो हशर ईअं थींदो जीअं अॼु बि हशर थियो आहे मिस्र में फिरौन जो जनाज़ो अॼु ताईं पियो आहे अजायब खाने में ख़ुदा कहिड़ो हशर कयो तॾहिं अल्लाह वारो चए थो न था हुकूमत का फिरौन को भी नशा जुल्म पर जुल्म खलकत पे करता रहा जुल्म पर जुल्म खलकत पे करता रहा जब समंदर में डूबा सुभान अल्लाह डरिए थक जी जाओ तो दुआ करो नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत हज़रत सैयद हबीबुल्लाह शाह साहब नारे तकबीर इन जवान के तो बच्चे दी खणी वना पाण से अल्लाह बरकत करे थक ही लई वेंदा था हुकूमत का फिरौन को भी नशा जुल्म पर जुल्म खलकत पे करता रहा जब समंदर में डूबा तो कहने लगा इस हुकूमत को पाने से क्या फायदा इस हुकूमत को पाने से क्या फायदा आँख खोलो उठो याद रब को करो उम्र यूं ही गवाने से क्या फायदा हिकिड़ो ॿियो बि ज़ालिम हो जंहिं दुनिया में मस्ती कई उन जो नालो हो शद्दाद छा नालो शद्दाद अल्लाह वो जेको शांजी जन्नत छॾियो हेॾे ख्याल कयो शांजी आख़िरत शांजी क़यामत मञे ई कोन पियो जेको सभु कुझु दुनिया में आहे मां पंहिंजी जन्नत ठारायां थो ख़ुदा एॾो पैसो ॾिनसि एॾो माल मिल्कियत चई क़ुरान वारी जन्नत मञे ई न पियो चए शांजी जन्नत चए मां हिते थो जन्नत ठारायां अल्लाह जो ठीकु आहे तूं बि ख़र्च कर त तोखे सबक़ सेखारियां अलाए केतिरा पैसा ख़र्च करे जन्नत ठाराई कूड़ी जन्नत मालात सिंगारे वॾो ख़र्च कयईं मिस्त्री मज़ूर चवंदा साईं हेॾो पैसो लुटायो थी अचु पंहिंजी मालात ॾिस बि त सयूं चए हाली रुगो पैसो विझंदो वेंदुमि जॾहिं मुंहिंजी मालात तयारु थींदी पोइ धूल धमाकनि सां शरनाइनि सां पोइ ख़ुशियुनि सां अची करे मां सॼी जन्नत ठही वञे पोइ इफ़्तिताह कंदुमि हाली माल वठो रुगो ठाहियो ॾिसंदुमि पोइ अल्लाह बुधो कुरान जा आशिको दीन जा परवानो घोटकी जा मुसलमानो बुधो बुधो कोलाची साहिबान जी दावत ते अचण वारो ख़ुदा जी ताक़त ॾिसो सॼी जन्नत उन जी कूड़ी ठही वई हाणे दुल धमाकनि सां शरनाइनि सां नाज़ नखरे सां ज़मीन ते आकड़ करे अचे पियो पंहिंजी जन्नत जी मालात जो इफ़्तिताह कंदुमि दीदार कंदुमि अञा ॿाहिरीं गेट ते पहुतो हिकिड़ी जंग दरवाज़े जे अंदरि ॿी टंग मार अल्लाह इज़राइल खे मोकिलियो इते सुमारे साह वॾे ताक़त अल्लाह इज़राइल खे चए थो इज़राइल लखे रुपया ख़र्च कया इज़राइल लखे रुपया ख़र्च कया दोस्त चिठियूं त लिखनि था को तो अवेस करणी वारो मौज़ू ॿुधाए को चए थो सीरत ॿुधाए मां जेको मौज़ू खयो आहे इहो नथो वणे तव्हांखे यार ॿुधल मौज़ू मुंहिंजी दिलि न चवंदी आहे ॿुधाइण मां चवंदो आहे नई ॻाल्हि ॿुधायां चिठियूं भली लिखो था अखियुनि ते वरी जलसा आहिनि करे पर हाणे मौज़ू जेको खयो आहे त उनखे कीअं हथ में बंदि पट कम हिनखे इहो आहे त बसि पट कम
अल्लाह दा पटोंदा कमगे कुरान जा आशिको दीन दा परवानो जेकरे ताकि यो हुजे न त अग में फोन कंदा कि बदी सही हे मौजू बुधाइने हाणे त गाल खुली आ आखिरत जी वडेरन जी तबाही तो बुधाया त किया जुल्म क्यों खुदा जो अजाब किया या तबाही न करे बुधाया तो खुदा करे इमरान खान जी भी तबाही थे दे आमीन नथा चो 2021 थिवा खुदा करे जान छुटे न अल्लाह अकबर मौलाना के चो मौलाना तू बेन के छो खयो पाण सा गड लुटेरन के चोरन के मौलाना चो तो खूह में जो वडो गूह करे तो उनके कढण ला ये भी खण बार ढूंढ 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 जो करे मुल्क में कादियानी जो अचे त कादियानी के भजाण ला ॿिया भी गड पाण सा खणबा अल्लाह दुआ कयो त अल्लाह मौलाना जी हिफाजत करे नारे तकबीर कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान हां चंगा भला मौलवी भी तिरकी विया मालो पैसे जे करे मौलवी भी मौलाना जो साथ छडन था पर खबर थी मौलाना केरा खुदा जो कसम अज भी वे मानू जिंदा आन जेके रोई करे मौलाना जे बारे में बुधाइंदा त साईं मौलाना अब्दुल्ला घोटो रहमतुल्लाह अलैह असा जे जिले शिकारपुर में आयो तकीर कंदे कुरान मथे ते रखी चे मां के ख्वाब में 36 दफा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो मां अब्दुल्ला घोटो कूड़ हणा हा त कुरान वठ करे मौला अब्दुल्ला रोही करे चयो मां के ख्वाब में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 36 दफा ज़ियारत कराए सीने ते हथ हणी चो अब्दुल्ला हक वारी जमात दी जमीयत उलमा इस्लाम थी मौलाना अब्दुल्ला घोटो रहमतुल्लाह अलैह खुदा कब्र ते रहमत करे चयो मां नबी साईं के निंड में चयो या रसूल अल्लाह जमीयत उलमा इस्लाम में ब ग्रुप ठई वियान मौलाना समील जो ग्रुप आ बे मौला फजल रहमान जो ग्रुप आ मां केंजो साथ दिया अल्लाह जाने ते नबी साईं जी जुबान मो चपन मो ये लफ्ज निकता त जई जमात जो अगवान मौलाना फजल रहमान जो उन जो साथ दे साहब मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी 75 साल उम्र रा बाबे जी तडे ते वही अना दीन पढ़ाइंदो आ मुझे मां पंहिंजे वालिद साहब के या गाल बुधाई त मौलवी साथ छडिन था बाबो रोई वेठो जे इन्हन के केड़ी खबर मां अब्दुल गफूर शाह 16 साल हजरत साईं बेर वारन जे कदमन में वही दीन पढ़ियो पढ़ायो हजरत साईं बेर वारा जिंदी कब्र मो जन्नत जी खुशबू आई इमामुल असर साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह नव्वर अल्लाह मरकदहू उनके मौलविन चयो साईं मुफ्ती महमूद खां पो मरकजी अमीर जमीयत जा तवा थियो मौलाना त नंढो आ त साईं बेर वारे जी अखिर मो पानी अची वियो साईं बेर वारे जो तां के केड़ी खबर मूंखे भी रात जो निंड में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो आ मां भी ॾिठो ब शामियाना लगल हा हिकड़े शामियाने जे हेठों भी उलमा वेठा हिकड़ो परे शामियानो उते भी उलमा वेठा मौलाना फजल रहमान वेठो मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिठो त नबी साईं उन शामियाने जे हेठों वेठा जिते मौलाना फजल रहमान वेठो बेर वारे चो मुझो भी कायद मौलाना फजल रहमान दुआ कयो त अल्लाह से मौलाना सा साथ निभाने की तौफीक बख्शे गाल पे कया शताद जी याद कन विसरी वही मोटी जो मौजू ते शताद आयो पांजी जन्नत दिसण इज़राइल पहुंचियो इज़राइल के चे तो हेडो खर्च कयो 2 मिनट छड जन्नत जो इफ्तिताह कया दीदार कया इज़राइल तो चे न छडी दो मां लिकुल अजल मुसम्मा ला यस्तक़दिमून वला यस्तअखिरून जने मौत जो टाइम इंदो आ न घड़ी अॻिते थींदी आ न घड़ी पोते थींदी आ सुमक सां कढाए हेॾे मौत अची वियसि पंहिंजी जन्नत भी न ॾिठे तॾहिं आशिक़ चयो न कितना मारूफ किस्सा गे शद्दाद का रूह जब उसके तन से निकाली गई रूह जब उसके तन से निकाली गई मरते मरते लोगों से कहने लगा
जल्दी गला तो जल्दी दुआ बुरा। मरते मरते लोगों से कहने लगा, ऐसी जन्नत बनाने से क्या फायदा, ऐसी जन्नत बनाने से क्या फायदा। आंख खोलो उठो याद रब को करो, उम्र यूं ही गवाने से क्या फायदा। डबल चाय पियाई तो 10 मिनट वधीक रहूं था। अख मारे कर वरी चए तो टियों भी हिकिड़ो ज़ालिम जागो था त ॿुधाया, जंहिंजो ज़िक्र क़ुरान में आ। पढ़ो क़ुरान। इन कारून कान मिन कौम मूसा फबगा अलैहिम। खोल 20 सिपारो। मां तोखे क़ुरान खोले ॾेखारां, पर शुक्र अल्लाह सैयदन के सीने में क़ुरान ॾिनो आहे। इन कारून कान मिन कौम मूसा फबगा अलैहिम व आतैनाहु मिनल कुनूज़ मा इन मफातिहु लतनू बिल उसबति उलिल कुव्वा। अब माल ते वॾाई न कजाए, ख़ुदा तोखे पैसो बख़्शे ॾे। रब पैसो ॾेई त दीन जे कम में ख़र्च कजाए। मदरसा ठाराई जाए, मस्जिदूं ठाराई जाए, सदको कजाए, गरीबन के ॾिजाए, यतीम न्याणियुनि जो ख्याल कजाए, बेवा औरतुनि जी ख्याल कजाए, न्याणियुनि जिन खे ॾाजो कोन्हे उन्हनि खे ॾाजो ॾिजाए। ले आलिही व मालिही सदक़तुन। सदको करदे घर वारनि ते ख़र्च कंदे क़यामत ॾींहुं अल्लाह से ताराज़ीअ में तोरे पूरा करे जन्नत ॾेई छॾींदई। ॿुधो क़ुरान जा आशिको, कारून खे मूसा नबीअ चयो। कारून जो एॾो खज़ानो हो जो 40 खच्चर रुगो कारून जे माल जे खज़ाने जूं चाबियूं खणंदा। हाणे दिलि ते हथ रखो, जंहिंजा खच्चर चाबियूं खणनि 40, वज़न बि त वॾो खणंदा आहिनि, त हुनजो खज़ानो केॾो हूंदो। अल्लाह मोकिलियो मूसा नबी खे, कारून खां ज़कात वठी आ। ॾे ज़कात ते सांझी ज़कात ते अल्लाह माल जो ॾिनो थी, ते रब छोरो ई ॾिनो आहे, मां पंहिंजे अकुल सां कमायो आहे। या वॾाई न आहे। तव्हां ॿुधायो माल कंहिं ॾिनो आहे? हथ मथे करे ॿुधायो। माल मिल्कत ॿनियूं 12 कंहिं ॾिना? हिन इनकार कयो, अल्लाह नाराज़ थियो। वरी कारून एॾो बदबख्त हो, मूसा नबी जे मथां तोहमत हणाए, छोकिरी खे तयारु कयईं, पैसा ॾेई चे नबी जे लाइ चइजांइ त मूंसां बदकारी कई अथई। अल्लाह जी हाणे माण्हू आलिमनि जे मथां तोहमत हणंदा आहिनि, अॻे माण्हू नबियनि ते तोहमत हणंदा। अल्लाह ख़ुदा जो कसम थी के आलिम खे नाराज़ न कजांइ, मथां बददुआ लॻई त पिटजी वेंदे। हक़ वारनि आलिमनि खे नाराज़ न कजांइ, छो त अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम नबियनि जे दीन जा वारिस थी। आलिम तुंहिंजे ॻोठ में दुआ ॾेई वेंदई, ख़ुदा ॻोठ खे रंगे छॾींदई, आबाद कंदई। नबी जी दुआ इलाइक़े खे रंगींदी आहे, नबी जी बददुआ इलाइक़े खे तबाह कंदी आहे। मूसा नबी नाराज़ थियो, तोहमत हणे पई जेका औरत, ख़ुदा हुन जी ज़ुबान खे बंदि करे छॾियो, ॾके पई। आख़िर सच ॿुधाए, मूंखे कारून पैसा ॾिना त मूसा नबी खे हलंदी वाइज़ में तकीर में तोहमत हण। अल्लाह मूसा नबी ॾाढो नाराज़ थियो। या अल्लाह कारून खे ज़मीन में गिहाए। अल्लाह फरमाए मूसा तुझे साम्हूं थो गिहायांसि, खज़ाने समेत, माल समेत। कारून गोॾनि ताईं ज़मीन में अंदरि वियो, रड़ियूं करे चए थो मूसा मांखे बचाए, मूसा मांखे बचाए। मूसा नबी तो चए या अल्लाह अञा अंदरि करेसि, सीने ताईं ज़मीन में अंदरि वियो, माल भी अंदर, रड़ियूं तो करे मूसा मांखे बचाए। अल्लाह फरमाया मूसा छा तो चवे? रब अञा ख़त्म करेस। ओ गले ताईं ज़मीन में रड़ियूं तो करे बचाए। चवंदा न चंड के कॾहिं ज़ुबान ते अल्लाह जो नालो भी न ईंदो आहे, सॼो ज़मीन में अंदरि वियो। अल्लाह जी रहमत ॾिसो, ओ गुनाहगारो अल्लाह जी रहमत ॾिसो, सॼी ज़िंदगी ख़ुदा जी नाफ़रमानी कए, नबी जे मथां तोहमत ऐं पोइ बि रब रब्बा अरहमुर राहिमीना, रब डायरेक्ट ॻाल्हाईंदो मूसा सां। ओ मूसा जी मुंहिंजा अल्लाह वॾो दिल जो पतो ऐलान पियो करे मूंखे बचाए। मूसा तोखे रहम न आयो, पर मां अल्लाह खे पंहिंजी इज़त ऐं किबराई जो कसम आहे, जलाल जो कसम आहे। ओ मूसा नबी जेकॾहिं कारून हिते चवे हा न त मूसा जा अल्लाह मूंखे तूं बचाए, मूंखे सॾु करे हा, मां ख़ुदा खे पंहिंजे जलाल जो कसम मां ज़मीन मां ॿाहिरि कढी वरी छॾे ॾियांसि। पर चंडे के अल्लाह जो नालो ज़ुबान ते ई न आयो।
तॾहिं त अल्लाह वारो चए थो न मालदारी में मशहूर कारून था जल्दी गला मालदारी में मशहूर कारून था वो मुखालिफ था मूसा और हारून का वो मुखालिफ था मूसा और हारून का जब जमीन में धंसाया तो कहने लगा जब जमीन में धंसाया तो कहने लगा ऐसे बेजा खजाने से क्या फायदा ऐसे बेजा खजाने से क्या फायदा आंख खोलो उठो याद रब को करो उम्र यूं ही गवाने से क्या फायदा। बस तवज्जो करता आखिरी वाक्य बुधा पो नमाज पढ़ो बुधाया आखिरी एक दफो नारो लगे तो पो बुधाया नारे तकबीर शान कुरान शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत उलमाए हक उलमाए देवबंद जमियत उलमाए इस्लाम नारे तकबीर अल्लाह। अच्छा तो पंजो वाक्यो जागो था थकिया हो तो दुआ करो आखिरी वाक्यो ॿुधो मन के अल्लाह सबक दे वडाई भी न कंदो कर अच तो वडाई जो नुकसान बुधाई होरे पैसे ते वडाई न कजाए जी कारून जो हशर थियो हुकूमत नाज न कजाए जी फिरौन जो हशर थियो दुनिया के सब कुछ न समझ जाए जी शतात जो हशर थियो आखिरी वाक्यो ॿुधो आलिमन सां बुजुर्गन सां न फिटाई जाए अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबी जो दीन जा वारिस थी कुरान वारन सां टक्कर न खाई जाए न त हे हशर थी गई जी दुनिया में हिकिड़ो ॿियो बि ज़ालिम हो जंहिंजो नालो हो निमरूद जे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिनियूं इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ बाह जो आड़ो हलाई वॾी बाह ॿाराई खलील नबी खे चए थो असां बाह में दाख़िल कंदासीं असांजे माबूदनि जी गिला कई थी कुहाड़ी हथ में खणी इब्राहिम अलैहिस्सलाम कूड़नि ख़ुदानि जा नक वढिया चप वढई कन वढई बाहूं कटे जंगू कटे वरी कुहाड़ी खणी वरी उन्हनि जो जेको वॾो कबीरुम जेको वॾो बुतखानो वॾो बुत वारो जेके वॾो अलाह चवंदा उनजे कुल्हे ते रखी आयो हे ज़ालिम मोटिया इब्राहिम के चवंदा हे छा कयो थी सब मेले ते वियासीं पोयों कम तुंहिंजो आहे يقال له إبراهيم قالوا فاتوا به على أعين الناس لعلهم يشهدون أأنت فعلت هذا يا إبراهيم इब्राहिम अलैहिस्सलाम तो चे मुझो कम न थव जेके कुआड़ो कुल्हे ते आ उन जो कम थव चे इहो कीअं कंदो इहो त ॻाल्हाईंदा ई न चे उफ़िल लकुम वलिमा ताबुदून मिन दूनिल्लाह मार पेव खुदा जी का तबाही थे वड़े जेके तव्हां सां ॻाल्हाए बि नथा सघनि ॾिसी बि नथा सघनि जंहिंजा नक को वढे वञे पाण खे बचाए नथा सघनि इहे तव्हांखे छा ॾींदा हथ मथे करे चओ सजदे जे लाइक़ु केरु आहे मां त चवंदो आहियां मुशरिकनि खे अहिड़े कुझु गैरत धारियो राति जो सोमाणी जी नमाज़ पढ़ो था पढ़ंदा हो न सोमाणी जी नमाज़ पढ़ी पोइ वित्र पढ़ंदा हो फर्ज़ सुन्नत खां पोइ वित्र में 3 रकात में नमाज़ी मस्जिद में वुज़ू में अल्लाह जे आॾो वाइदो थो करे अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनुका ए मुंहिंजा अल्लाह असां तोखो ई मदद वठंदा आहियूं अड़े राति जो अल्लाह खे चवे थो तोखो ई मदद वठंदो आहे वरी ॿाहिरि निकिरे थो वरी चए थो गाज़ी पारत ते मुर्शिद पारत थी अरे छोटो ॿियनि खे हथ ॿधे ॿियनि जा सजदा करे मदद कंहिंखो घुरबी हथ मथे करे ॿुधा अल मदद चो या ख़ुदा निमरूद ॾिस त तौहीद सिखणी थी त इब्राहिम अलैहिस्सलाम खां सिखो इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि में विझनि था कमीस इब्राहिम जी लाइ थी वई कपिड़ा था लाइनि अल्लाह नबी जी इज़त अज़मत जी हिफ़ाज़त अल्लाह कंदो आहे अल्लाह जन्नत जो वॻो इब्राहिम खे दुनिया में मोकिलियो जन्नत जा कपड़ा इब्राहिम अलैहिस्सलाम पाता छो त नबी जी असमत जी हिफ़ाज़त केरु कंदो आहे अहिड़े ख्याल कर तूं असां नंढा हूंदा हुआसीं अबो अम्मा असांखे कपिड़ा पाराईंदा असांजो जिस्म नंगुज़ार थींदो ख़बर न पवंदी हुई अहिड़े मदीने वारो साईं आमिना जो लाल अम्मा हलीमा वटा अम्मा हलीमा चवंदी मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कपिड़ा मटाईंदी हुयमि 2 मलाइक हूंदा हुआ
जिंजी नंढे वॾे ड्यूटी उहे ॿ मलाइका जन्नत जा सावा कपिड़ा खणी मिठे मोहम्मद साईं जो जिस्म ढके छॾींदा। अल्लाह पंहिंजे नबी जो जिस्म कंहिंखे न ॾेखारियो, एॾो पाक हो असांजो नबी। आख़िरी ॻाल्हियूं ॿुधो, मां दुआ घुरां। अल्लाह अकबर। इब्राहिम अलैहिस्सलाम के जॾहिं बाहि में विझनि था त हज़रत इज़राइल पहुची वियो। ओ इब्राहिम, मां इज़राइल आहियां, अल्लाह जे हुक्म सां तुंहिंजी मदद कयां, जेके तोखे बाहि में उछलाइनि, मां उन्हनि जा साह कढा। अरे ॿुध, इब्राहिम तो चए इज़राइल, मूंखे तुंहिंजी ज़रूरत न आहे। अल्लाह जो वेठो आहे हिते, तूं असां हुजूं, चवां जल्दी कर, मार हिननि खे जेके बाहि में था विझनि। पर खलील खलील आहे, खुदा जो कसम आला दर्जे जी तौहीद आहे। हज़रत मीकाइल आयो, इब्राहिम, मां अल्लाह जे हुक्म सां मींहुं वसाईंदो आहियां, जे चवे त मां मींहुं वसायां, तुंहिंजी मई नंढी बरंदड़ बाहि विसामजी वञे। इब्राहिम तो चए मीकाइल, मूंखे तुंहिंजी बि ज़रूरत न आहे। अल्लाह जो वेठो आहे, तौहीद आहे न, सही आहे। असां मरणियूं कयूं आहे। वरी तो चवे इसराफील, इब्राहिम, मां बि आयो त मां फूक ॾियां त क़यामत अची वञे। मूंखे अल्लाह कुदरत जो नड़ो ॾिनो आहे, हिकिड़ो हिसो वात ते, ॿियो कन ते रखी रुगो इंतज़ार में आहे। हे हुकुम अचे, वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़सइक़ मन फ़िस समावाति व मन फ़िल अर्ज़ इल्ला मन शाअ अल्लाह। फूक ॾियां त क़यामत अचे, फूक ॾियां तुंहिंजी बाहि विसामजे। चए तो न, मूंखे तुंहिंजी बि ज़रूरत न आहे। वरी जिब्रील आयो, चए भला मां तुंहिंजी मदद कयां, चए ज़रूरत न आहे। जिब्रील तो चए ठीकु आहे, भला मां अल्लाह जा न्यापा खणी ईंदो आहियां, नबियनि जा न्यापा अल्लाह खे ॾींदो आहे। खलील घुर अल्लाह खां, मां अल्लाह खे चवां त तुंहिंजो बानो इब्राहिम बाहि में वञे थो, रब मदद करेसि, भला न्यापो ॾियां। इब्राहिम तो चए न्यापे जी बि ज़रूरत न आहे, भला मूंखे पाण नथो ॾिसे छा। इन तौहीद सां केरु पुॼे थो। वींदे वेंदे, सम्झो था न, वींदे वेंदे जिब्रील तो चवे इब्राहिम, भली मूंखे बि रोक त मां न्यापो न ॾियां, भला बाहि में वञे थो, भला तूं पाण बाहि में अल्लाह खे सॾु कर। या अल्लाह, तौहीद जे करे खलील खे ज़ालिम बाहि में विझनि था, रब तूं मुंहिंजी हिफ़ाज़त कर। चए अॼु मां अल्लाह में एॾो यकीन कयो आहे, जो भली बाहि में वञा मां सॾु बि न कंदोमांसि, छो त जंहिंजे नाले ते बाहि में वञा त उहो पाण नथो ॾिसे छा मां किथे आहियां। इन खां मथे बि का तौहीद आहे, सुपरलेटिव तौहीद आहे, डिग्री ते। इब्राहिम जो चए अॼु सॾु बि न कंदोमांसि। जॾहिं इहे लफ़्ज़ चईनि, हदीस में अचे थो अल्लाह जो अर्श ॾकी वियो, अल्लाह जे अर्श खे जुंबश अची वई। अल्लाह चयो ओ खलील, मां ख़ुदा में एॾो यकीन कयो थी, जो बाहि में बि सॾु नथो करे, पोइ मां बि डायरेक्ट भला तुंहिंजी मदद थो कयां। वकुलना या नार कूनी बरदा, ओ बाहि थधी थी वञ। हदीस में अचे तो बाहि एॾी थधी थी वई, जो इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि में सी पियो थिए। भटकी वारो बाहि में सी थींदो, बाहि में सी पियो थिए। अल्लाह फरमा बाहि एॾी बि थधी न थी। वरी खलील खे कंबल ॾियणो पवंदो, सवड़ ॾियणी पवंदी, सीटर ॾियणो पवंदो। हाणे हीअं कर, वबरदऊं व सलामा, सलामती वारी थी, पहाड़ जी मौसम वारी थी, जन्नत जी मौसम वारी थी। बाहि एॾी सुहिणी थी वई ॼण जन्नत जो बाग आहे। जॾहिं निकितो ॿाहिरि, नबी बदुआ कई, ख़ुदा निमरूद खे तबाह कयो। कीअं? मंडो मच्छर नक में सॼो बि न मंडो, हा अची जो सूर पयसि, इलाज कराए शफ़ा न पई थिए। हिकिड़े नौकर खे कावड़ाई, पंहिंजे बादशाह खे पातर जो ऐं हिनखे निंड वठी वई। हेॾे अचोड़े मूंखे पातर हणो, हा पघार ते मुक़रर के 10 माण्हू क़ुर मजीद जा तफ़ासीर चवनि था, कलाक में निमरूद खे एॾो मंडो मच्छर सूर कंदोसि ख़ुदा जे हुकुम सां, जो 10 माण्हू मुक़रर आहे, जेके वारे वारे ते पघार मिलंदी, उन्हनि खे बादशाह खे पातर हणंदा। वाह ख़ुदा तुंहिंजी ताक़त, जेको पाण खे रब सॾाए उनखे नौकरनि खां पातर थो हणाए। तॾहिं चवे थो न अल्लाह वारो, काबिल ज़िक्र क़िस्सा है निमरूद का, वो भी इनकार करता था माबूद का, वो भी इनकार करता था। तवज्जो कलाक थी वियो पर मोहब्बत में हला थो। वो भी इनकार करता था माबूद का, उनके भेजे को मच्छर ने खाकर
कहा, उनके भेजे को मच्छर ने खाकर कहा, यूं बड़ाई जताने से क्या फायदा, यूं बड़ाई जताने से क्या फायदा। आखिर में अल्लाह वालों तो अपनी शोहरत पे मोहसिन न तू यूं मचल, अपनी शोहरत पे मोहसिन न तू यूं मचल, एक दिन आद बूझेगी तुझको अजल। रूह को साफ कर नेक अमाल कर, रूह को साफ कर नेक अमाल कर, जिस्म जाहिर बनाने से क्या फायदा। आंख खोलो उठो याद रब को करो, उम्र यूं ही गंवाने से क्या फायदा। ख्वाब गफलत में सोए हुए मोमिनो, ऐशो इशरत बढ़ाने से क्या फायदा। हथमते करे जो आखिरत की तैयारी कंदा से, जो हक वारन आलमन जो साथ ॾींदा से, इंशाअल्लाह जिंदगी रही। वरी हिन ही महीने में 26 जनवरी जो ॾींहुं 27 जी रात तव्हांजे पाड़े में ॻोठ सैफुल खान कोलाची, ईअं मौलाना हुन हाजी साहब तारीख़ वरिती आहे अजरक वारे सैफुल खान कोलाची में इंशाअल्लाह मगरिब जी नमाज़ खां पोइ मुंहिंजो बयानु थींदो। ईंदो सभई दोस्त, सैफुल खान कोलाची वेझो आहे। हा 26 जनवरी 27 जी रात वरी को नओं मौज़ू तव्हांखे ॿुधाईंदासीं। अमान ला बि हूंदो।